अगर तो हुशारी दुश्मन जी गाड़ी अचे पई। वैसे सरदार शाहजमा ऐं उनजे साथियुनि जा लाश गाॾीअ समेत सड़ी रहिया आहिनि। शाहजमा शाहजमा बब्बर शेर जेको चवंदो कौल जो सचो ऐं वरी वाइदे जो पक्को शाहजमा मरी वियो, फना थी वियो, खत्म थी वियो। एॾो मासूम मारो ई हिकिड़ो खत्म। अदा ओदा केड़ा दा भजदा हो तो कुछ बुधायो त सही। ताके खबर ना है। असा के खबर हो जाता है तो खा पूछूं अदा वडी गाल थी वई है। छो इने पेके के पुट जाओ आशा दरिया सरदार साईं मार दिया। छा हां वना तो सरदार ना अबू इच्छा थी वियो। लगे तो खेर ना है। सब मर्द मानू गोठ का बाहर भजंदा पे वञन। तो पलियो भलाई किथे आ पुछा तो केखा पुछा जरी ना करे तो करे छा। अम्मा अम्मा बाबा रा मरी गया। या अल्लाह छा तो चवी असलम। अम्मा मां चवन था त सरदार जी गाड़ी ते हमलो थियो है। अरे अरे ना कर थी अरे अरे दान थी भाई पर थी भाई अमर सरदार शाहजमा दिलावर हाशिम अमरे मरी भ्या गोलिन के विच में अचे विया। यो कूड़ा है ये न तो थी सके। चाचो हाशिम कंधार मुर्स आए। मासी बसरा मुझे चाचे हाशिम जा लिंग लो आए लो वो न तो मरी सके। न इन्हें न तो दी सके यो कूड़ा है। असा चीज़ी नहीं चाचा हाशिम की माजी अकेन जाने दिसंदी से असा पता न कदी से चाचा हाशिम अया तो दिलावर जेकर एक गनो जन तो हजारन मर्दन का भी डाडा है। अल्लाह कनो ये खबर कोड़ होंदे। वो छोरियो हथ हथ ते रखी न वेही रहो। तस्बीहूं खड़ो रब खे पाडायो त छाम त टरी। भई पड़े अल्लाह साईं हाशिम खे दिलावर खे हयाती ॾे। खल टई जुड़िया पुछने मां त चवां थी अल्लाह करे त इन खबर पूरी थिए। चाचो वडो लाश खणाइण वियो। कोठ जा सब मर्द हलिया विया। कोठ में केर भी ना है।
हाशिम तो ही छा कयो तो त चयो त मां सरदार साईं जी हिफ़ाज़त कंदुसि। खुदा बख्शे बेगा बाबा तो जनाज़े नमाज जी तैयारी कयो। हाज़िर बाबा साईं हाज़िर। शामिर खान हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे। पल्ले खान जो बयान आहे त गाॾी में 4 माण्हू हुआ, हिकु ड्राइवर जो सरदार शाहज़मा, हाशिम ऐं दिलावर, पर लाश त 3 माण्हुनि जा मिलिया आहिनि। चौथो माण्हू त अञा गुम आहे ऐं उहो ई माण्हू चशमदीद गवाह बि आहे। केरु बची वियो आहे? मुंहिंजो मतिलबु आहे त सरदार जिंदा त न आहे। बिल्कुलु शामिर खान, मां पाण इहो ई सोचे रहियो आहियां। अलाह कंदो सरदार ज़िंदा हूंदो। हाशिम चयो पे जान ॾींदुसि, पर सरदार साईं जो वार बि विंगो थियणु कोन ॾींदुसि। छा पिया सोचो शामिर खान? सोचां थो त चाचा साईं ज़िंदा हुजे, किथां को मौजूज़ो थिए ऐं चाचा साईं वापसि अची वञे। सब मरंदा, मुझे अल्लाह जो नालो वठो। ये कूलन जी दुनिया है। ते सतन खे चलियो थो ने, चलियो थो ने। जानवरनि खे उहिदा ऐं रुतबा मिलंदा आहिनि, इंसाननि खे फायदे ढंग जो। हाँ चाचा हाँ, तू सच्चो आहीं। जावेद असां केॾा न बदनसीब आहियूं जो पंहिंजे मुड़ुसनि जे तॾे ते बि कोन था वञी सघूं। हाशिम, वक्त जी ॻाल्हि आहे। वॾेरो दरिया खान जश्न मल्हाए रहियो आहे। आलिया जे घर में मातम हूंदो। ज़ालिमनि वॾो ज़ुल्म कयो आहे, वॾो ज़ुल्म कयो आहे। शमा जावेद कुछ भी कर, मां आलिया वारनि ॾे वेंदसि। हिन ॾुखी घड़ी में मां आलिया खे अकेलो कोन छॾींदसि। नशम, वॾेरो दरिया खान वॾो ज़ालिम माण्हू आहे। उनखे जे ख़बर पइजी वई न, वो असांखे ज़िंदा कोन छॾींदो। ओ भला फोन ते ॻाल्हि रहा। वोट सिर्फ हाशिम ऐं दिलावर जो नंबर, वोट कंहिं ॿिए जो नंबर न आहे। अहिड़ी क़िस्मत पंजनि खां केॾो न परे करे छॾियो अथई। ये मसलो कुछ थतो थे तो पोइ हलंदासीं अधी आलिया वारनि। ठीकु आहे, छा थो करे सघिजे। हाणे उताक थिए थो ज़माने जो वाह साल ई। रहेगा ना शमीर पे ॻाल्हाए। मुबारक हुजे सरदार शमीर खान। छाजी सरदारी तोखे पक आहे त सरदार शाह ज़मान मरी वियो? छो तो वटि अञा लाश पहुता न आहिनि छा? लाश त पहुता आहिनि, पर लाश सड़ी कोयला थी विया आहिनि। सुञाणप में ई नथा अचनि। तूं फिक्र न कर शमीर खान, गाॾीअ में जेके बि माण्हू सवार हुआ न सब मरी विया। तो मान लामारो ई हिकिड़ो खत्म। त पोइ चौथों लाश किथे आहे? ड्राइवर समेत गाॾीअ में 4 ॼणा हुया।
लाश त सिर्फ़ 3 माण्हुनि जा मिलिया आहिनि न। हे कीअं थींदो शमीर खान? ईअं ई थियो आहे। सूबेदार वेठो आहे परियां, हुन मूंखे सॼी हक़ीक़त ॿुधाई आहे। हींअर जो हींअर माण्हू मोकिल, छो तूं अमरावती आसपास में ई हूंदो, हुनखे बि कल्टी कयो। थी सघे थो त उहो ज़ख़्मी हुजे या कंहिं कुंड पासे में लिकियो पियो हुजे या मरी वियो हुजे। हुनजो लाश हथ करे पक कर। ठीकु आहे, मां शमू ऐं बहादुर खान खे मोकिलियां थो। चोथों लाश बि मिली वेंदो शमीर खान, को बि फिक्र न कर। रिया खान, मूंखे चोथों बि लाश खपे, हर क़ीमत में। तव्हां मां फोन थो रखां, ॿाहिरि महिमान वेठा आहिनि। चङो, ख़ुदा हाफ़िज़। सरदार साईं, मूंखे बख़्श कयो। मां अव्हांजो गुनाहगार जमाल आहियां। जमाल पुट, असां त पाण तोखे ॻोल्हे रहिया हुआसीं। बाबा साईं, मूंखे माफ़ कयो। अड़े चिरिया, असां तोखे माफ़ करे चुका आहियूं। जमाल, मूं तोखे माफ़ कयो हो, अॼु तूं बि मूंखे माफ़ कर न। दिलावर, ये असांजो ॿारनि जहिड़ो दोस्त अथई। सरदार साईं, बाबा खुदा बख़्श त ख़ुशि आहिनि। तुंहिंजो बाबो खुदा बख़्श ॾाढो ख़ुशि आहे। अरे चरिया, हर वक़्तु तोखे यादि कंदो रहंदो आहे। सरदार साईं जन पाण दरगाह ते आया आहिनि, मां हैरान आहियां। जमाल, वक़्तु हमेशह इंसान खे कंहिं न कंहिं सफ़र ते मोकिलींदो आहे। बस ईअं सम्झ त सरदार सां गॾु असांखे बि ही सफ़र लिखियल हो।
हुन सही माण्हू नाहे, ग़लति टेम ते थी वञी। हेलो, केर? सरदार शाहजमान पियो ॻाल्हायां। सरदार शाहजमान? मां मुर्शिद जी दरगाह ते आया। पल्लियो ऐं खुदा बख्श किथे आहिनि? सरदार साईं फातिहा खानी पढ़ण लाइ सभु तॾो विछाई वेठा आहिनि। हेलो, केर पिया ॻाल्हायो? तूं केरु आहीं? मां सूबेदार सुथियो खान पियो ॻाल्हायां। हा सूबेदार, मां सरदार शाहजमान पियो ॻाल्हायां। फोन खुदा बख्श खे ॾे। सरदार साहब, अवां किथे आहियो? मां मुर्शिद जी दरगाह ते आहियां। तव्हां एतिरा सवाल मूंखां छो पुछी रहिया आहियो? ख़ैर त आहे न? हाँ सरदार साहब, सभु ख़ैर आहे। ॻाल्हायो खुदा बि। हेलो, सरदार साहब तव्हां ज़िंदा आहियो? अल्लाह जा लख लख शुक्र आहिनि, मालिक जा लख शुक्र बाबा। चङो चङो, हिकी ॻाल्हि न कर। हाणे ईअं कर, गाॾी दरगाह ते मोकिल। ऐं हा ॿुध, ॿियो केर बि दरगाह ते न अचे। बाक़ी ॻाल्हियूं मां अची बंगले ते कंदुसि। हाज़ुर सरदार साईं, हाज़ुर। मुबारक हुजेव, सरदार साहब जिंदा आहे ऐं दरगाह ते आहे। ऐं हाशिम ऐं दिलावर? इहो त मूं सरदार खां पुछियो ई कोन। भाउ खुदा बख्श, इहो साॻियो नंबर वरी लॻाए। अचे। हेलो, केर? मां पल्लियो पियो ॻाल्हायां। अदा, असां दरगाह ते आहियूं। ऐं दिलावर किथे आहे? अदा, दिलावर बि मूंसां गॾु आहे। अदा, ॻाल्हि त ॿुधाए। हुतां किथे एतिरनि माण्हुनि जो ॻाल्हाइण थो अचे, ख़ैर त आहे? अल्लाह जा करम आहिनि, सभु ख़ैर लॻो पिया। असीं अचूं पिया दरगाह ते। हा, ॿी ॻाल्हि अदा, चाचे खुदा बिश्क खे मुबारक ॾेई छॾ। जमाल असां सां गॾु आहे। जमाल बाबा सां गॾु आहे? हेलो हेलो हेलो, फोन बंदि थी वई। खुदा बख्श, मुबारक हुजे। जमाल बि सरदारनि सां गॾु आहे। जमाल हलो दरगाह ते हलो, प्यार सभई ते हूंदा। इहो सरदार साईं जो हुकुम आहे। तरसो पहिरियां हुननि लावारस लाशनि जी निमाज़ जनाज़ा थींदी, पोइ भली वञो सरदार साईं खे वठण।